محمد صلی اللہ علیہ وسلم وشر الامور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اعوذ باللہ السمیع العلیم من الشیطان الرجیم من حمزہ ونفخہ ونفثہ والذین اذا فعلوا فاحشة او ظلموا انفسهم ذکروا اللہ فاستغفروا لذنوبهم ومن یغفر الذنوب الا اللہ ولم یصروا علی ما فعلوا وهم یعلمون۔ جامع مسجد امیر المومنین سیدنا ابو بکر صدیق رضی اللہ تعالی عنہ علیہ حدیث گوٹھ باغو خان جمالی میں ہفتے وار درس حدیث ٻुधण जे सिलसिले में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जूं अणगणियूं महिरबानियूं ऐं उन जा बेशुमार एहसान आहिनि जंहिं अल्लाह मूंखे ऐं सभिनी शरीक थींदड़नि खे पंहिंजे अज़ीम ऐं पाकीज़ा घर मस्जिद में जमा थियणु, सोमाणी जी नमाज़ बाजमात अदा करणु ऐं उन खां पोइ क़ुर ऐं हदीस जूं नसीहतूं ॿुधण जे लाइ गॾु थियण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। ही मालिक जूं अणगणियूं महिरबानियूं आहिनि जेको असां ऐं तव्हां सभिनी खे हर हफ़्ते पंहिंजी रज़ा जे ख़ातिर हिन मस्जिद में गॾु थियणु ऐं हिननि मजलिसुनि जी रौनक बणजण जी सलाहियत बख़्शे थो। जिन बि माण्हुनि जे दिलनि में इहा तड़प ऐं तांग आहे अल्लाह उन्हनि जी मदद करे थो, उन्हनि खे तौफ़ीक़ बख़्शे थो। गर्मी आहे, घुट बूसट आहे, सीउ सर्दी आहे, थधी हवा आहे, झोला ऐं झपूं आहिनि, ॾींहं ऐं राति आहे, गुरबत आहे चाहे फ़क़ीरी हाल आहे, बुख आहे चाहे उञ आहे, हर हाल में अल्लाह सां, अल्लाह जे दीन सां ऐं दीन वारनि सां जुड़ियो रहणु ही माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे। ही ख़ालिस अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी नवाज़िश उन जी महिरबानी आहे। दुनिया में माण्हू खोड़ आहिनि, ही रब जी चूंड आहे, जिन खे बि रब चूंडे थो उहे ई हिन शयुनि खे हासिल कनि था। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अहिड़नि माण्हुनि ते रश्क करण जी तालीम ॾिनी आहे, सद करण जी सुध ॾिनी आहे। इहे माण्हू समाज माहौल मुआशरे में नंढड़ी हैसियत जा मालिक न आहिनि, बल्कि नबी अलैहिस्सलाम जो फरमान आहे ला हसद इल्ला फी इस्नैन। मुसलमानो अवां हिक ॿिए सां रीस न करियो, हिक ॿिए ते हसद न करियो, साड़ बोज़ न रखंदा करियो, पर ॿ माण्हू अहिड़ा आहिनि जिन सां तव्हां रश्क करियो, रीस करियो, सद करियो। ही अल्लाह ऐं उनजे रसूल जो अमर आहे। उन्हनि जा हिकिड़ो माण्हू ज़िक्र कंदे फरमायूं वरजुलुन आताहुल्लाहु मालन फसल्लतहु अला हलकतिही फिल हक़। अहिड़ो शख़्स जंहिंखे अल्लाह दुनिया ऐं दौलत सां नवाज़ियो आहे, सुबुह मंझंदि शाम ॾींहं राति ख़ुशी गमी हर बार बार जंहिं बि जाइ ते दीन जी नुसरत थिए, दीन वारनि जी मदद थिए, अल्लाह जे दीन जो कलमो बुलंद थिए, दीन जी इज़्ज़त ऐं नामूस थिए, उन्हनि कमनि में ख़र्च करे थो, परवाह नथो करे त मुंहिंजो अंजाम छा थींदो। फरमायो अहिड़े माण्हू खे ॾिसी करे रश्क करियो। तव्हां जांचो अहिड़ो को माण्हू हथ अचे थो, अहिड़ो को माण्हू नज़र अचे थो। तव्हांखे दुनिया में अहिड़ा माण्हू नज़र ईंदा जेके दुनिया जे कमनि में, दुनिया जी शोहरत, दुनिया जे वाह वाह जे लाइ 500 हज़ार जा नोट तव्हांखे घोरींदे नज़र ईंदा। कुझु ॾींहं अख़बार जी ॻाल्हि आहे, पंजाब में शादी थी, उहे माण्हू सऊदी अरब में रहंदड़ हुआ, जहाज़ किराए ते करे एयरपोर्ट ते लथा, उतां खां वॾो जुलूस गाॾियुनि जो आयो, वॾो हिकिड़ो मैदान हो, उन में शादी जो इत्माम थियल हो।
नोट पाकिस्तानी सिके जा त मथां निछावर कयूं, पर अमेरिका जो डॉलर जेको हो न, हिकिड़ो डॉलर तक़रीबन 300 रुपए जो आहे, इन डॉलरनि जी ही छटकार कयूं। अहिड़ा माण्हू तव्हांखे दुनिया में मिलंदा जेके दुनिया में ॻाइणनि जे मथां पैसो निछावर कनि, घोरीनि, इहे तव्हांखे नज़र ईंदा। पर अलाह जे दीन जे लाइ अहिड़ो मुश्किल सां को माण्हू नज़र ईंदो जेको इन क़िस्म जी का ख़ासियत धारींदो हुजे। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, अहिड़ो माण्हू ॾिसो न ते रश्क करियो त काश मूं वटि बि जेकॾहिं मिल्कत हुजे हा, आऊं बि हिन वांगुरु अलाह जे रस्ते में ख़र्च करियां हा। हीअ हदीस दर्स ॾिए थी हूंदे वारनि खे, अवां दुनिया जे कमनि में कीअं ख़र्च करियो था, जॾहिं दीन जे कमनि में ख़र्च करण जे लाइ तव्हांखे तरग़ीब ॾिजे थी, केॾी दिलि सोढ़ी थिए थी, मन केॾो मुंझी पवे थो, सम्झ में नथो अचे त हाणे जवाबु कहिड़ो ॾियूं, हा करियां या न करियां, अॼु जवाबु ॾियां या सुबुह ताईं तरसां। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, ॿियो हू शख़्स जंहिंखे अलाह ताला क़ुरान ऐं हदीस जो इल्मु ॾिनो आहे, वरजुलुन आताहुल्लाहुल हिकमह व यक़ज़ी बिहा व युअल्लिमुहा, क़ुरान जो इल्मु, नबी अलैहिस्सलाम जी हदीस जो इल्मु, शरीयत जो इल्मु, दीन जो इल्मु उनखे अलाह ॾिनो आहे। सुबुह मंझंदि शाम ॾींहुं राति वते माण्हुनि खे अलाह ॾांहुं सॾींदो, क़ुरान ॿुधाईंदो, नबी अलैहिस्सलाम जा फरमान ॿुधाईंदो, हलाल ऐं हराम, जाइज़ ऐं नाजाइज़, तौहीद ऐं सुन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधाए, शिरक खां रोके, बिदअत खां रोके, गुनाह ऐं नाफ़रमानी खां रोके। इन माण्हू खे ॾिसी करे नफ़्स में, दिलि में सद पैदा थिए, काश इहा ख़ूबी मूं में बि हुजे हा त हूंदा आऊं बि इहो फरीज़ो सरंजाम ॾियां हा। हीअ हदीस मुबारका इहो ई असांखे दरस ॾिए थी, ही मजलिसूं नंढड़ियूं न सम्झो, मामूली न सम्झो, अलाह वटि हिननि मजलिसुनि जी ऐं मजलिस में शरीक थींदड़ जी वॾी इज़त ऐं वॾी आबरू आहे। कॾहिं अहिड़ो बि मौक़ो अचे थो, अर्श ते मुस्तवी अलाह फ़रिश्तनि जे साम्हूं इहा ॻाल्हि चवे थो, हिननि जे अचण जो मक़सदु कहिड़ो आहे? जवाबु इहो मिले थो, हालांकि उनखे इल्मु आहे, रब तुंहिंजी रज़ा, तुंहिंजी ख़ुशनुदी जे लाइ आया आहिनि, गुनाहनि जा बोझ ऐं बार माफ़ कराइण जे लाइ आया आहिनि। अलाह ताला फरमाए थो, तव्हां शाहिद रहो हिन मजलिस में जेके माण्हू आहिनि, हिननि खे हेसि ताईं कयल गुनाह मूं पंहिंजी रहमत सां माफ़ करे छॾिया आहिनि। रब वटि हले कहिड़ी घड़ी अॻे थी, अलाह जी रहमत, अलाह जी तौफ़ीक़, उनजी महिरबानी ऐं अलाह जी रज़ा जे ख़ातिर हर हफ़्ते हिन अज़ीम रब जे घर में पंहिंजो गॾजण थिए थो। हदीस शरीफ़ जे अज़ीम किताब रियाज़ु सालिहीन मां कंहिं न कंहिं उनवान ते क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में कुझु नसीहतूं अर्ज़ कजनि थियूं। यकीन ॼाणो अलाह जे नाले में वॾी बरकत अथव, सुकून, आराम, इत्मीनान, इज़त, आबरू। यकीन ॼाणो, यकीन भरवसो जेतिरे क़दुरु मुंहिंजे पालनहार जे पाक नाले में आहे, उन जे दीन में आहे, ॿियनि शयुनि में कोन्हे। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जो ज़िक्र कजे थो, हिकिड़ो दफ़ो नबी अलैहिस्सलाम जो नालो मुबारक ॿुधण खां पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चइजे थो, नबी अलैहिस्सलाम जो फरमान आहे, अलाह 10 दफ़ा तव्हां ते रहमतूं मोकिले थो। 5, 4, 8, 10 हदीसूं ज़िक्र थियनि थियूं, रुगी वेठे वेठे अलाह जूं केतिरियूं रहमतूं मानो हासिल करे थो। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जे हिन अज़ीम किताब जो अॼु आख़िरी बाब आहे जेको रब जी तौफ़ीक़ुनि जी रहमत सां शुरू कजे थो। इहो किताबुल इस्तिग़फ़ार आहे। हिन हदीस जो, हिन किताब जो ही आख़िरी बाब आहे। इन में काफ़ी अहादीस मुबारका, हिदायत ऐं नसीहत जो वॾो सामान पंहिंजे अंदरि रखनि थियूं। गुनाहनि जी माफ़ी घुरणु, गुनाहनि खे बख़्शाइणु ही का नंढड़ी ॻाल्हि न सम्झो। ही जेकी कुझु इंसान दुनिया में नेकियूं करे थो न, अलाह जी तौहीद ते पको पुख़्तो रहे थो, नियतुनि जो इख़लास आहे, अमल जे मैदान में साबित क़दम रहे थो, रब जी बंदगी जानी हुजे चाहे माली, पंहिंजे हाल, पंहिंजे हड़ा ऐं बड़ा पंहिंजो किरदारु अदा करे थो। जेतिरे क़दुरु पुॼी सघे थो नेकियूं चङायूं करे थो। उन जे पुठियां 2 मक़सद आहिनि। हिकु त अलाह ताला मूंखे जजे अजुर सां नवाज़े। नबी अलैहिस्सलाम जन तरग़ीब ॾिनी, हिन नेकी जो हेतिरो अजर, हेतिरो अजर, हेतिरो अजर। ॿियो, हिन नेकी जी ख़ूबी आहे त हिन नेकी जे करण सां अलाह ही गुनाह माफ़ करे थो, हेतिरा हेतिरा गुनाह माफ़ थियनि था। इन नेकी जे पुठियां इहे 2 मक़सद आहिनि। हिकु त रब अजर ॾे, ॿियो त रब इन नेकी जे करे पंहिंजी रहमत सां गुनाहनि जी माफ़ी ॾे। शरीयत अमर कयो आहे, अवां कहिड़े बि दर्जे जा परहेज़गार हुजो, आलिम हुजो, हाफ़िज़ हुजो, मौलवी हुजो, मुबल्लिग हुजो, दीन जा
जा दाई हुजो, केतिरे क़दुर बि तव्हां दीन जे मामले में वध रखो था, पर पोइ बि इंसान आहियो, पोइ बि गुनहगार आहियो। कंहिं न कंहिं मोड़ ते अवां में कान का ग़लती थिए थी ऐं रब जी पकड़ ख़बर न आहे अलाए कहिड़ी ग़लती ते थिए थी। तंहिंजे करे अवां ते हक़ आहे हर रोज़ पंहिंजे रब खां गुनाहनि जी माफ़ी घुर। रब गुनाह माफ़ कया न, मामला सभु जुड़ी पवंदा। इबादतूं भले थोरियूं हुजनि पर गुनाहनि जी माफ़ी मिले, इहो वॾो एज़ाज़ आहे। सैयदना आदम अलैहिस्सलाम खां बि ख़ता थी पई हुई, केतिरे क़दुरु परेशान थियो, पोइ रब वरी रस्ता ॾसिया। फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुव तव्वाबुर रहीम। पोइ तुंहिंजे पालनहार आदम अलैहिस्सलाम खे कुझु कलमा सेखारिया त ही कलमा चओ त तोखे तुंहिंजी ख़ताऊं माफ़ कयां। उहो वॾो बाज़ारो बाननि ते वॾो रहम दिल आहे, उन्हनि जे गुनाहनि खे नथो ॾिसे, रुॻी बाने जे मोटनि खे ॾिसे थो। पोइ आदम अलैहिस्सलाम खे कलमा सेखारियईं। आदम अलैहिस्सलाम ऐं उनजी घरवारी ॿिन्ही गॾिजी करे उहे कलमा चया। छा चयूं? रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। पालनहार तूं ॼाणी थो असां खां ख़ता थी चुकी आहे, असां हिन पंहिंजे 5 फुटे बदन ते वॾो ज़ुल्म कयो आहे। हैरानी थिए थी असांखे जो असीं मञूं नथा, वॾा ज़ुल्म, वॾा नाहक, वॾा कीस, वॾा कलूर दुनिया में थियनि था, पर वॾा गुनाह करे, नाफ़रमानियूं करे जंहिं वक़्तु निशानदही कजे थी चवंदा का ॻाल्हि कान्हे, मिड़ेई ख़ैर आहे, एॾो वॾो मसइलो कोन्हे, अलाह वॾो महिरबान आहे, अलाह सी बाज कंदो। आदम अलैहिस्सलाम खां हिकिड़ी ख़ता थी, लफ़्ज़ केॾी क़ीमत रखनि था। पालनहार नफ़्स ते वॾो ज़ुल्म कयो अथऊं, यकीन ॼाणो असीं पंहिंजे नफ़्स जा ख़ैरख़्वाह कोन आहियूं। रब जो क़ुरान थो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ऐं ईमान वारो पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजे बदन खे, पंहिंजे हिन जिस्म खे दोज़ख जी बाह खां बचायो। वक़ूदुहा अन्नासु वल हिजारा, उनजो खाज, उनजो मल, काठियूं, कख, काना, अंगर न आहिनि, इंसान ऐं पत्थर उन बाह जो खाजनि। इन बाह खां पंहिंजे 5 फुटे बदन खे बचायो। ही गर्मी, घुट, बुसट, साह थो सोड़ो थिए, वेही नथा सघूं, वेही करे वीचार करियो। ही जहन्नम जी बाह जंहिंजे लाइ रब जो क़ुरान थो फरमाए कुल नारो जहन्नम अशद्दु हर्रा। मुनाफ़िक़नि थोरो लमायो, गर्मी आहे साईं, असांखां हलियो कोन थींदो, लड़ाई आहे, अञा मौसम थधी हुजे त खणी हलूं, गर्मी आहे, पघर आहे, घुट आहे, बूसट आहे, सभु कुझु आहे। अल्लाह फरमाए चओ त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोज़ख जी बाह जी ॼर ऐं उनजी सख़्ती हिन दुनिया जी गर्मी खां तमामु घणी आहे। 70 हिसा हिन दोज़ख जे बाह जा, उन्हनि में जा हिकिड़ो हिसो ही दुनिया वारी बाह आहे, 69 हिसा अञा दोज़ख जी बाह तेज़ आहे। छा था सम्झो? थोरी देरि हिन बाह ते हथ केॾो सीउ आहे, घड़ी खां पोइ पंहिंजे पाण खे पोइते था करियो, तव्हांजे बदन जो सीउ लथो, जान छुटी। रब्बुल आलमीन इंशाअल्लाह असांजे हाल ते रहम करे। हिन नफ़्स सां केॾो ज़ुल्म कयूं था, दुनिया जे मामलनि में केॾो सांढियूंसि था, टिशू पेपर सां निरड़ जो पघर रखूं था, ऊन्हारे जा सन्हड़ा कपिड़ा पायूं था, AC हलायूं था, पंखो हलायूं था, बिजली, पोइ UPS, पोइ सोलर, पोइ जनरेटर, पोइ थधा पाणी, पोइ फ्रिज, ख़बर न आहे हिन बदन जो केॾो लिहाज़ रखूं था। कॾहिं को सोचियो अथव हेॾी वॾी गर्मी, हेॾी घुट बूसट आहे, हेड़े माहौल में बि दिलि तंग ऐं सोड़ी थी पवे। काल रुॻी निमाज़ जनाज़ा पढ़ी अथऊं, ख़ुदि नसीहतूं कयुमि, गर्मी में तव्हां तड़पी पिया आहियो, कॾहिं सामी जो जांचो अथव माहौल? इन सामी खे बि आख़िरी सिरूं ॾेई बंदि करे, सन्हड़ी मिटी सां उन्हनि जे सुराखनि खे बंदि करे, ख़बर जूं टारियूं वढे, उन्हनि जा पन उन जे मथां विझी, पोइ लोढ़ लटिजे थो, मणे मिटनि जे हेठि आहियो, कीअं साह खणी सघंदव, कीअं जीअंदव, कंहिंसां गॾु आहियो? इन सामी खे कुशादे करण जे लाइ, इन खे थधे करण जो को सामान पाण सां गॾु कयो अथव? हक़ीक़त हीअ आहे, जेतिरे क़दुरु सामान खपे थो न घटि में घटि असां कोन कयो आहे, जेतिरे शइ जी घुर्ज आहे। ही मजलिसूं छाजे लाइ थियनि थियूं? इन लाइ अहसास थिए मूंखे, तव्हां सभिनी खे, हिन 5 फुटे बदन सां सी केॾियूं ज़्यादतियूं करियूं था। रस्तो लंघूं था, रुॻी को पाणी ई उछले, हाणे कपिड़ा मेरा थियनि, बूट ख़राब थिए, गाॾी खे रुॻी को पाणी लॻे थो,
केतिरे क़दुरु तकलीफ़ पहुचे थी। कॾहिं वेही सोचियो त हिन जहन्नम जे बाह खां बचाइण जो रब अमर कयो आहे, हिन खे बचाइण जो को सामान को वखर मूं गॾु कयो आहे। हिकु हिकु दुनिया जी नेमत मौजूदु आहे, इस्तेमालु करियूं। सुबुह जो नाश्तो, मंझंदि जी मानी, शाम जो चांहि पाणी, राति जो मानी, भला कमरा, एसी, भला हंध, भलियूं गाॾियूं, बहितरीन ज़िंदगी गुज़ारियूं था। पर इहा सभु दुनिया ताईं न, क़बर जो छा थींदो, आख़िरत जो छा थींदो? न टहण उस में पालनहार जे साम्हूं, बिना कंहिं कपिड़े जे, बिना कंहिं जुतीअ जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं तव्हां असीं हाज़िर थींदासूं। उन जे लाइ का तयारी आहे? एतिरे क़दुरु असांखे मगी आहे, एतिरे क़दुरु गुरूर ऐं तकबुर सां मुस्लमाननि खे भरायो आहे जो असीं पंहिंजी ग़लती खे ग़लती मञण गवारा नथा कयूं। एतिरे क़दुरु असांखे शैतान पटी पढ़ाई आहे। छा थो करी? कुझु बि कोन। फलाणे क़त्ल कयो, फलाणे ही कम कया, मूं हिकिड़ी ग़लती कई आहे, तोखे अख में इहा थी आई आहे। हीउ बाब दरस ॾे थो मुस्लमान, गुनाहनि खे नंढड़ो न सम्झो, गुनाहनि जी बख़्शिश, गुनाहनि जी मग़फ़िरत जो सामान हथु करियो। ऐं इन जे पुठियां अल्लाह जूं रहमतुनि, इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूर रहीमा। मगर जिन माण्हुनि तौबह कई ऐं ईमान आंदो ऐं अमल सालिह कया, ईमान, अमल सालिह, तौबह, इहे टई हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। तौबह कयई, रविश न बदिली, ईमान आंदई, अमल सालिह कोन्हे, उन में इस्तक़ामत ऐं पुख़्तगी कान्हे। इहा तौबह कहिड़े कम जी, इहो ईमान कहिड़े कम जो? अल्लाह ताला फरमाए थो, अमल सालिह कई न, पोइ आउं इनाम एहसान कहिड़ो कंदुसि? फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। पोइ न पंहिंजे गुनाहनि वारी ज़िंदगी जे दौर में जेके बि गुनाह कया, ॻाणे कोन्हे, जेके बि गुनाह कयई, हुकूकुल इबाद न, उहे रब हिसाब किताब सां माफ़ कंदो। पर 50 गुनाह सभिनि खे माफ़ कयां थो, पर उहे सभु गुनाह नेकिन में तब्दील कयां थो। कई गुनाह सची दिलि सां अल्लाह ॾांहुं मोटियो, रब फरमाए थो सभु मूं तुंहिंजूं नेकियूं करे छॾियूं, अॻिते जॾहिं सोचे सम्झी कदम कनि। अल्लाह ताला वॾो बाज़ारो, महिरबान ऐं करीम आहे। ही बाब असांखे दरस ॾे थो मुस्लमानो, हर बार पंहिंजे रब खां गुनाहनि जी माफ़ी घुरो। इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा। अल्लाह रब्बुल आलमीन केॾा सुहिणा लफ़्ज़ फरमाया, पंहिंजे पालनहार खां गुनाहनि जी माफ़ी घुरो। छाजे लाइ? एॾो बाज़ारो, एॾो गुनाहनि खे माफ़ कंदड़ आहे जिन जो तव्हां तसवुर बि करे कोन था सघो। जॾहिं अव्हांखे गुनाहनि जी माफ़ी मिली वई न, आसमान तां रहमतुनि जा वॾ फुड़ा मींहं तव्हां ते वसंदा। हिक ॿिए जे पुठियां जीअं कणी जे पुठियां कणी, लगातार मींहं जे पुठियां मींहं, बरकतुनि वारो मींहं, तव्हांजी घुर्ज ज़रूरत जो सामान उन मींहं में मौजूदु हूंदो। तव्हांखे माल केॾो वणे थो, तव्हांखे पुटनि जी घुर्ज आहे, अल्लाह फरमाए थो तौबह ताइब थियो, गुनाहनि जी माफ़ी घुरो, तव्हांखे दुनिया में वाहड़ वहाए ॾींदुसि। क़बर आख़िरत जूं कामयाबियूं बाद जूं शयूं दुनिया में सभु कुझु ॾींदुसि। हिकिड़ो दफ़ो ही इबादतूं असांखे आजिज़ी सेखारीनि थियूं, निबड़त सेखारीनि थियूं, तवाज़ो सेखारीनि थियूं। अल्लाह गुनहगार आहियां, मुंहिंजो रब ई मूंखे माफ़ कर। अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जे मक़ाम मर्तबे खे कहिड़ो मुस्लमान नथो सुञाणे? छा मक़ाम आहे, छा मर्तबो आहे? नबी अलैहिस्सलाम जिन सहाबा जी जमात में फरमायो, अवां मां जिन बि मूं ते थोरा कया, एहसान कया न, मूं पंहिंजे हाल आहर, पंहिंजे वसार उन्हनि जा थोरा एहसान लाथम, बलक किन ते अञा वधीक करे छॾियुमि। पर अबू बकर जेके मूं ते थोरा एहसान कया आहिनि न, मूंखां न लथा थिया, अल्लाह उनखे उन जा थोरा भाड़ा ॾींदो। छा था सम्झो? अबू बकर जो मक़ाम, उनजो मर्तबो, उनजी हैसियत, जंहिंखे पैगंबर पंहिंजे मुसल्ले ते बीहारे दुनिया खे दरस ॾिनो। पैगंबर हलियो वञे, तव्हांजो क़ाइद, इमाम, अॻवान अबू बकर सिद्दीक़ आहे। सभु मौजूदु हुआ, इहो दर्स हो सॼी दुनिया जे माण्हुनि खे। उनजी रवायत इमाम बुखारी पंहिंजे सही में काफ़ी जायुनि ते बयानु कई आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, मूं नबी अलैहिस्सलाम जिन खे अर्ज़ु कयो त अल्लाह जे रसूल, मूंखे का दुआ सेखारियो जेका आउं निमाज़ में पढ़ंदो रहां, अलावा पढ़ंदो रहां।
پان نبی علیہ السلام جو فرمایا ابو بکر تو ہی دعا پڑھ کہڑی اللہم انی ظلمت نفسی ظلما کثیرا ولا یغفر الذنوب الا انت فاغفر لی مغفرۃ من عندک وارحمنی انک انت الغفور الرحیم اے منجا اللہ بے شک موں پنجے نفس تے وڈو ظلم کیو ہے تو جے کرے موکے معاف نہ کندے ن وہ مجھے ساتھی دو رب معاف نہ کرے رب رٹھل رہے نمر غضب قہر نازل کرے وہ دنیا دولت اسباب منصب دا چھتا کرے سگے تو ہی معاف کرن وارو ہیں تو کھان سوا بیو کو بھی گناہن کے معاف کرن وارو کونے وڈو باجھارو وڈو مہربان رحم کرن وارو ہیں مو پنجے نفس تے وڈو ظلم کیوا ناحق کیوا کیس کیا تم رب تو مکے معاف کر گناہن جی معافی دے ابو بکر صدیق یا دعا گھرے پو آؤں اے تمہاں باقی بھی کہڑی دعا گھروں پو تا اساں کے گیسیوں پائن کپن ریڑیوں پائن کپن ہی نر گسان کپے اساں کے ہر بار بار پنجے رب جے درتے چی اللہ گناہ تھی پیو فتنن جے دنیا میں رہاں پیو نہ چاہم کریاں پر غلبو تھی پیو گناہ تھی پیو رب فرمائے تو تنجے ان گناہ جی مکے پرواہ کانے ہتھڑا کھنی مکھا معافی گر وعدو کر آئندہ وری گناہ نہ کدے ان جو ذکر سورت آل عمران جی آیت نمبر 135 جی آیت متوان جے سامو ذکر کئی ان میں بن رب العزتی ہو حکم فرمائیو آئے والذین اذا فعلوا فاحشة او ظلموا انفسهم ذکروا اللہ فاستغفروا لذنوبهم ومن یغفر الذنوب الا اللہ ولم یصروا علی ما فعلوا وهم یعلمون قربان بنجے مجھے پان ہار جی ذات تا فرمائیں اے اوہے مانو جڏهن कंहिं बुराई खे करे विझनि था या पंहिंजे जाननि ते ज़ुल्म करे वेहनि था त अल्लाह खे यादि कनि था ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरनि था ऐं अल्लाह खां सवा को बि गुनाहनि जो माफ़ करण वारो नाहे ऐं उहो पंहिंजे कीए ते पेशेमान थिए इसरार न करे जॾहिं त उनखे इहो इल्मु हुजे हिन आयत मुबारका में चंद नसीहतूं आहिनि कहिड़ो बि इंसान आहे गुनाह उन खां ज़रूरु थिए थो माण्हू तव्हीं त सही मौलवी आहियो तव्हीं त आलिम आहियो न असीं गुनहगार आहियूं असांजी ज़ात में ऐबन कमियूं कॾहिं असां दावा कई आहे त असांखां गुनाह कोन था थियनि जेतिरे क़दुरु रब पाई पैसो दीन जी सम्झ ॾिनी आहे न सच पुछो उन हिसाब सां असांजी हिकु त नेकी कान्हे ॿियूं कमियूं कोताहियूं असां में घणियूं आहिनि आम माण्हू थी सघे थो रब वटि अञा बि कंहिं हिसाब में हुजे इल्म वारे खां त पुछा थींदी अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो कंहिं बि बाने खां को गुनाह जो कमु थी वे बल्कि मोमिन बाने खां बि गुनाह थींदो इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह पंहिंजे सुनन में नबी अलैहिस्सलाम जी हदीस बयान कई आहे अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे रवायत सां सही सनद सां जंहिंमें पाण इरशाद फरमायूं इन्नल मोमिन इज़ा अज़नब ज़ंबन कानत नुक़्ततुन सौदाउ फी क़ल्बिही बेशक मोमिन खां जॾहिं को गुनाह थिए थो न उन जी दिलि ते हिकिड़ो कारो टिको पैदा थिए थो फिक्र थियो गणती थी ओसीड़ो थियो भणा निमाज़ी माण्हू दीनदार माण्हू मुवहिद माण्हू ही मूं गुनाह जो कमु छो कयो पेशेमानी परेशानी गणती फिक्र पैदा थी पियो भाॼी रब जे दर ते अल्लाह नथे घुर में गुनाह करियां शैतान जो गलबो थियो गुनाह करे वेठो आहियां अल्लाह मूंखे गुनाह जी माफ़ी ॾे तोसां वाइदो आहे वरी गुनाह कोन कंदुसि पा नबी अलैहिस्सलाम जन फरमायो त हिन दुआ घुरण सां तौबा करण सां उहो दिलि ते कारो टिको जेको थिए थो न उहो लही वञे थो रब गुनाह बि माफ़ करे थो पर गुनाह कयईं गुनाह जी का परवाह कान कई तौबा जो को सामान कोन्हे गुनाह कई कंहिंखे ख़बर कान हुई माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त साईं कहिड़ो पटको ॿधो आहे सॼे माहौल मुआशिरे खे ॿुधाए होटल ते वेही दुकान ते ओताक ते वेही सभु कुझु ॿुधाए पियो त मूं हीउ कयो अल्लाह जे पैगंबर ने फरमायो गुनाह करे तो बि कोन कई हिकिड़ो टिको ॿियो टिको टियों टिको हिकिड़े ॾींहं जा टिका हिकिड़े हफ़्ते जा टिका हिकिड़े महीने जा टिका हिकिड़े साल जा टिका सम्झो था बुलूगत अचे थी 18-20 सालनि जी उन खां हिन शरीअ जा क़ाइदा लागू थियनि था 70 साल जी उमिरि आहे 20 साल कढो 50 सालनि जा गुनाह उन्हनि जा टिका जेकॾहिं दिलि ते हुजनि फज़ाल करान
ہی تب وہ ڈھک جیکو دلن تے چڑھیلا کافر چون تا ہی قرآن تجھو نصیحتوں اساں تے کو اثر نہ تھیوں کن اللہ تعالیٰ فرمائے تو کلا بل ران علی قلوبہم ما کانوا یکسبون اما جے ہتھن پیرن جے کان کمائی کیا ان جے کر ون جے دلن تے ڈھک چڑھی بیان یا سو یا خوبصورتی یا حبکار اما جے دلن میں کتھاں داخل تھی ہی سجی دل کٹ جی کاری تھی ویا توڑے جو ڈی لکھ بیان تنے بھی دل کان پھردی کیڑا بہترین لفظن ان شاعر جا وہ کھڑی دنیا داری جے حساب سان پر ہی فرق چھو نتھو پئے ہی دل اساں جی گناہن جے کرے خراب تھی ویا انہیں دل کے ریگمال ہنن جے لئے یہ زنگ چڑھی ویوا یہ زنگ لاہن جے لئے ہنن مسجدن جو رخ رکھو ہی قرآن حدیث جی روشنیا انہیں جے ذریعے دلن تے چڑھل کٹ زنگ ٹکا لہن تھا بے پاسے کونے لوہ جو زنگ لہی سگے تو بے کہیں شے جو کٹ لہی سگے تو گناہن جی کٹ لاہن جو ہی تب رب جو گھر ہی دین جو مجلسوں توبہ اللہ رب العزت جو وکھر ساکے بدائیو ہن باب میں یہ شیوں ساکے بدائیو ہیں مسلمانو گناہن جی معافی گھردا کریو کہڑے بھی منصب جا مالک جو بلک اللہ رب العالمین قرآن مجید میں نبی علیہ السلام جن کے بھی یہ حکم فرمایو فسبح بحمد ربک واستغفرہ انہ کان رب جی تسبیح پاکائی بیان کر آئیں انہاں کھاں پنجے گناہن جی معافی گھردو رہا ہی رب جو امر ہو پنجے نبی محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جے لائے نبی علیہ السلام جن چھا فرمایو ان حوالے سے ایک حدیث مبارکہ حدیث شریف جے کتاب صحیح مسلم میں کتاب ذکر و دعا میں اغر المزنی رضی اللہ تعالی عنہ کا روایت ہے ان رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم قال انه لا يغان على قلبي واني لا استغفر الله في اليوم 100 مرة صحابی رسول بیان کرے تو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا مجھے دل تے کدیں پردو اچی ونے تو اے آؤں ڈیہ میں 100 دفعہ اللہ کا گناہن جی معافی گھراں تو کیڑا عظیم لفظن اللہ جے پیغمبر محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جی دل کیڑی پاکیزہ ہے تمہاں صحیح مسلم کتاب الایمان پڑھو تمہاں کے احادیث مبارکہ مل دیو رسول کرم صلی اللہ علیہ وسلم جن فرمایا آؤں ایک دفعے ننڈے ہوندے بارن سان گڈ راند کریاں پیو جبریل امین علیہ السلام انسانی شکل میں آیو موکے قابو کرے ہیٹھ زمین تے دسے لیٹائیں چھا کہیں سینوں چیرے ان میں جا مجھے دل کڈھیں پوئے زمزم جے پانی ساؤن دل کے دھوئی سون جو تھال ان میں وجھی دھوئی دھمالے جے کے ان میں میران ہوئی یا جے کے غیر ضروری شیوں ہیں وہ سب کڈی وری وہ دل ساگی جاتے لگائے وری ان کے ٹروپو ڈئی چجے مساگر جے کے راند کرن وارا بار ہن ڈپ خوف میں ڈکندے مکھے چھڈے گھر وجی ویا ونی مجھے سنبھالندڑن کے چیوں تو اساں سان گڈ محمد گڈ ہو ان سان ہی کم تھیو ان کے کہ مانو مارے قتل کرے چھڈیا ان جی دل کڈی سی بھئی آیا مانو آیا تو ساگی حالت میں موجود پان فرمائے جبریل امین علیہ السلام ہو منجی دل میں جے کے دنیا جے حوالے سان میران کچان کلفت کینو قدورت ساڑ بغض گناہ جیگا گالو ان وہ سب رب العالمین جی طرفہ کدی وئی فرمائیوں بیو دفو نبی علیہ السلام جن فرمایا جدی اللہ تعالیٰ مکھے معراج کرایو نا جبریل امین علیہ السلام آیو منجی دل کے کڈھی صاف ستھرو کرے زمزم سان دھوئی اچو اجرو کرے وری ساگی جاتے لگائی چھاجیلا کیڑو وڈو پندھا ہن دین جے کملا دلیوں کھپن کیوں ہن دل میں سوڑ دل میں تنگی دل میں بغض دل میں نفرت حقارت ہی رب دین قبول کو رکھندی دل ہن دل کے مانجھن جی ضرورت آ انہیں جلا ہی مجلس ضروری ہیں فرمایوں پو منجے رب جے طرف منجو پند پیو انس رضی اللہ نے فرمائیں دو جے کدے کو مانو ڈسن چاہے نا امام ترمذی شمال میں بیان کیا نبی علیہ السلام جن جی جے کا سرجری تھی جے کا جراحی آپریشن تھی
उन जा निशान संदन बदन मुबारक ते ॾिसी सघिबा हुआ। एतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलाम जिन की अल्लाह ताला दिल जी हिफ़ाज़त कई। इन जे बावजूदि बि फरमायूं कॾहिं कॾहिं दुनिया जा आरज़ा अचनि था, मसाला अचनि था न, अल्लाह जे दीन खां, निमाज़ खां, इन शयुनि खां गाफ़िल थी वञा थो। जेकॾहिं पैगम्बर इहे चवे पोइ मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो, तव्हांजो कहिड़ो हाल थींदो, ॿियनि माण्हुनि जो कहिड़ो हाल थींदो। हीउ शैतान असांजो दुश्मन आहे। केतिरो दुश्मन आहे। तव्हां बार बार नसीहतूं ॿुधो था। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो एतिरे क़दुरु तव्हांजो दुश्मन आहे न, अव्हां जे कन ते बांग जो पड़ला ॿुधे पवे थो न, शैतान तव्हांखे थपकी ॾेई सुम्हारे थो। सुम्ही रह, अञा वक़्तु पियो आहे, पोइ वञजां। ईअं कोन चवंदो त न पढ़जां, पढ़ भली। एतिरो करे थो, भला ॿियो नथो करे सघां, निमाज़ पढ़े थो न, वॾो सूरन किथे थो। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो आदम जो औलाद सजदो करे थो न, शैतान खां दाहूं रड़ियूं कुकू निकिरी वञनि थियूं। रब हिन खे तो सजदे जो अमर कयो, ही त कामयाब कामर आणंदो, त मूंखे अमर कयो, मूं कोन कयो। क़यामत ई तो मुंहिंजे मथां लानत जी फिटकार कई आहे। जॾहिं मानो निमाज़ पढ़े थो न, फरमायूं शैतान नाख़ुशि थिए थो, पर चए थो हाणे निमाज़ छॾींदो कोन, पर कंहिं नमूने सां जमायत जो अजुर त विञायांसि। फरमायूं लोली थपकी ॾेई उनखे सुम्हारे थो। सुम्ही रह। जॾहिं वक़्तु जमायत जो ख़तमु थिए थो न, सुख फिटे थो, आराम फिटे थो, भला निमाज़ ई निमाज़ पढ़ो थी, कंहिं तोखे जलियो आहे त तूं निमाज़ न पढ़। एतिरे क़दुरु शैतान दुश्मन आहे इंसान जो। तव्हां असां बि सम्झो आहे त बसि असीं मुवहिद बणियासीं, हाणे शैतान असांजी पचर कोन कंदो। मुस्लमान तौहीद वारनि जे पुठियां आहे, सुन्नत जी ॻाल्हि करण वारनि जे पुठियां आहे, सिधे रस्ते सिराते मुस्तक़ीम ते जेके हलनि था न, ही शैतान उन्हनि जे लाइ आहे। लअक़ूदन अला सिरातकल मुस्तक़ीम, अल्लाह वटि कसम खणी करे लथो आहे, सिधे रस्ते ते वेहंदुसि। हेॾां भली वञो, हेॾां वञो, हेॾां वञो, पोयां वञो, तव्हांखे हिन सिधे रस्ते ते हलणु कोन ॾींदुसि। तरह तरह जा मामला मसाला थींदा। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जो फरमायो कॾहिं कॾहिं मुंहिंजे दिलि ते बि दुनिया जा मामला, केतिरे क़दुरु मामला हा। तव्हां मूंखे ॿुधायो, अल्लाह जो नबी वेठो आहे घर में, फ़िक्र दीन जो आहे, मुस्लमाननि जो फ़िक्र आहे। मुस्लमाननि जी किल्लत थोराई आहे, गुरबत आहे, तंगी तकलीफ़ आहे, मुस्लमान मग़लूबन क़ैदन, केतिरे क़दुरु फ़िक्र परेशानी आहे। अबू मरसद गनवी रज़ी अल्लाह ताला खे नबी अलैहिस्सलाम ने फरमायो अबू मरसद, मुस्लमान वीचारा काफ़रनि वटि, मुशरिक वटि क़ैदन, मुंहिंजी दिलि तड़पे थी, मुंहिंजो इरादो आहे तूं सघो ताक़तवर कुवत वारो आहीं, दुनिया जॾहिं राति जो सुम्हे हर रोज़ हिकिड़ो कैदी खणी हितां खां तूं मदीने पहुचाए। हाज़िर साईं, केतिरो मुस्लमाननि जो फ़िक्र आहे, केॾी उन्हनि जी ऊन आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जो मुतालियो करियो, फ़िक्र ॻणतियूं, घर जी मईशत गुज़रान कहिड़ी हालत में आहे। महीननि जा महीना गुज़रनि। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, हिकिड़ो चंड ॾिठो, ॿियो चंड ॾिठो, टियों चंड ॾिठो। 2 महीननि जे अरसे में असां पाणी ऐं खजूर खां सवाइ ॿी घर में खाइण पीअण जी शइ कान ॾिठी। केॾी गुरबत आहे, केतिरे क़दुरु तंग थियूं आहिनि। काफ़रनि जा हमला, घरां निकिरी न पिया सघनि, हरम में निमाज़ पढ़ी न पिया सघनि, दीन जी दावत न ॾेई पिया सघनि। सभु मुख़ालिफ़, सभु दुश्मन। इन्हनि हालतुनि में जीअण को सवलो आहे। सभु वॾेरा दुनियादार हूंदे वारा, साहिब हैसियत सरदार, सभु मुख़ालिफ़। ही हिकिड़ो ग़रीब मिस्किन वीचारो सुबुह जो शाम जो मके जे घेटनि में अल्लाह ॾे सॾे पियो। तव्हां क़ुर पढ़ो, तव्हांखे इहे बि नज़र ईंदा। काबतुल्लाह में नबी अलैहिस्सलाम जॾहिं निमाज़ पढ़ी, अबू जहल ऐं ॿियनि चयो न रियाकार ॾे निहारियो नथा त कीअं पियो निमाज़ पढ़े। ख़ुदा हुननि खे हिदायत करे हा, पर हुननि हिदायत वारी जो रस्तो वरितो ई कोन। अल्लाह जे पैगंबर सां सम्झनि खे दुनिया जी सां गॾु दीन जा फ़िक्र ॻणतियूं केतिरे क़दुरु हुआ। दुनिया में शिरक हो, कुफ़र हो, उन जी ॻणती हुई। नबी अलैहिस्सलाम जन फरमायो पोइ कॾहिं कॾहिं ईअं थिए थो, केतिरा मामला मसाला थियनि था, पोइ ॾींहं में 100 दफ़ा आउं इस्तिग़फ़ार करियां थो, अलाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरां थो। नबी अलैहिस्सलाम जे मामूलात ते गौर करियो। फजर जी निमाज़ बा जमायत अदा करण खां अॻु उथनि था, तहजुद जी निमाज़ अदा कनि, तहजुद जी निमाज़ बि केतिरी था अदा कनि। कॾहिं अहादीस किताब पढ़ो, खोलियो, मुतालियो करियो। नबी अलैहिस्सलाम जिन हिकु दफ़े हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ने फरमायो, तहजुद जी निमाज़ पढ़ी, इरादो कयुमि त आउं बि साणनि गॾु बीहां। बीठुसि, पाण सूरतुल बक़रह जी तिलावत शुरू कयूं। मूं अंदाज़ो कयो त हिसो गपल पढ़ंदा, पर सॼी सूरत जेका आहे पढ़ियूं, 40 रुकू आहे ऐं ठाहे ठाहे पढ़ियूं। जॾहिं पूरी कयूं न, मुंहिंजे बदर में साह आयो, हाणे त हुए रुकू कंदा।
पर नबी अलैहिस्सलाम जन रुकू कोन कई। छा था सम्झो? उन खां बाद आल इमरान सूरत पढ़ियूं, सूरत निसा पढ़ियूं, अंदाज़ो लॻायो इन्हनि जा रुकू ॻणियो। इन निमाज़ में इहा सभु किरत थी आहे। एॾी निमाज़, उन निमाज़ खां बाद फजर जी निमाज़ पढ़ी, पाण निमाज़ पढ़ण वारी जाते वेठा आहिनि। अज़कार बार बार तव्हांखे ॿुधायां थो, दोहराइण जी ज़रूरत कोन्हे। इहे अज़कार पढ़ी सिज कानी मथे थींदो हो, पोइ घर वेंदा हुआ, अलाह जे ज़िक्र सां ज़बान तर ताज़ी आहे। वरी शाम थी, उन खां अॻु ज़िक्र अज़कार, वरी राति जो जॾहिं पंहिंजे हंध ते वञनि पिया न, उन वक़्तु नबी अलैहिस्सलाम जन बावज़ू थी सुम्हण जी तालीम ॾिनी आहे। पाण फरमायूं इन टेम ते तव्हां आयतुल कुर्सी पढ़ो, सूरतुल बक़रा जूं पोयूं 2 आयतूं पढ़ो, पोइ कुल या अय्युहल काफ़िरून पढ़ो, पोइ दुआला हथ करो। हिकिड़ो दफ़ो कुल हुवल्लाह, हिकिड़ो दफ़ो कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, हिकिड़ो दफ़ो कुल अऊज़ु बिरब्बिन नास पढ़ो। पोइ फूको ॾेई पूरे बदन ते तव्हां हथ घुमायो, ॿियो दफ़ो करियो, वरी टियों दफ़ो करियो। 33 दफ़ा सुबहान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा या 33 दफ़ा अल्लाह अकबर पढ़ो। पोइ साॼे पासे सुम्हो, बेइस्मिक अल्लाहुम्मा अमूतु व अहया, बावज़ू थी करे इहा दुआ पढ़ो। अल्लाहुम्मा इन्नी अस्लमतु वजहिया इलैक व फव्वज़तु अमरी इलैक वलजातु ज़हरी इलैक रग़बतन व रहबतन इलैक ला मलजा वला मनजा मिनका इल्ला इलैक अल्लाहुम्मा आमनतु बिकिताबिक अल्लज़ी अंज़लत व नबिय्यक अल्लज़ी अरसलत। फरमायो इहा आख़िरी दुआ हुजे, पढ़ी सुम्हो। फ़ाइदो कहिड़ो पवंदो? फरमायो जेकॾहिं उन राति अवां जे मथां अलाह जो अमर ईंदो, मौत ईंदो, मरी वियो न, अवां जो ठिकाणो बेश्त आहे, अवी अलाह वटि बख़्शिश वारा आहियो। छा था सम्झो अंजाम हिननि दुआउनि जो? अलाह रब्बुल इज़्ज़त जी बख़्शिश मग़फ़िरत, हीअ रब जी अज़ीम नेमत आहे। हीअ मजलिसूं इन्हनि जी पारत हुजे। वक़्तु कढी सभिनी भाइरनि खे, दोस्तनि खे गुज़ारिश आहे, हिननि मजलिसुनि जी सूंहं बणिजो, ज़ीनत बणिजो। हे रब जो घर कुशादो थलो अमां सां सुहिणो लॻे थो। अमां जी मौजूदगी रब जी रहमत सां गॾोगॾु, अलाह रब्बुल इज़्ज़त जे फज़ल सां गॾोगॾु ख़ुशी जो बास आहे। तंहिंजे करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे, हर हफ़्ते अमां खे कोठ ॾिजे थी अलाह जी रज़ा जे लाइ जेके पंध करे अचो था, इन जे लाइ मन मुंहिंजो रब का घड़ी अघाए, मन मुंहिंजी रब बख़्शिश ऐं मफ़रत करे। नबी अलैहिस्सलाम जन ख़ुदि फरमाए पियो, आउं ॾींहं में 100 दफ़ा अलाह खां पंहिंजे कमज़ोरियुनि ऐं पंहिंजनि ग़लतियुनि जी माफ़ी घुरां थो। छा संदनो ग़लतियूं हुयूं ई कोन, पर केॾी आजिज़ी आहे। असीं त मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पबनि ताईं सॼा गुनाहनि में भरियल आहियूं, ग़रिक़ आहियूं। तंहिंजे करे हर बार इन इस्तिग़फ़ार बख़्शिश जो असीं इंतज़ाम करियूं। अलाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, मूंखे मांखे सभिनी मुस्लमाननि खे अलाह ताला ॿुधायल सेखारियल सम्झायल ॻाल्हियुनि जी सम्झ अता फ़रमाए ऐं उन मुवाफ़िक़ असांखे पंहिंजे ईमान अक़ीदे जी इस्लाह जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैहि